धड़ो में रूरल हेल्थ सेंटर धड़ो के मुलाज़मन जो हेल्थ रिस्क अलाउंस बंद थियण खिलाफ धरणो। ख़बर मूजिब ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते तमाम सेहत के मुलाज़मन पारां रूरल हेल्थ सेंटर धड़ो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें माशूक गगो, रियाज़ सुमरो, यूनिस सुमरो, इमदाद भुट्टो, इज़हार दायो, नवाज़ मेमन, ताहिर सुमरो, तैयब मेमन ऐं ॿियनि सिंध हुकूमत तरफ़ां हेल्थ रिस्क अलाउंस बंद करण ऐं ॿियनि जाइज़ मुतालबनि जे हल न करण खिलाफ पुरज़ोर एहतजाज करे ओपीडी जो मुकम्मल तौर ते बाइकॉट करे छॾियो। अॻवाणनि जो चवणु हो त 17, 18 ऐं 19 तारीख़ ते सॼे ज़िले में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं 20 तारीख़ ते कराची प्रेस क्लब ते मेगा प्रोटेस्ट कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।